औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस असां करे रहिया आहियूं उनजो मक़सदु इहो आहे कि जेको कुझु ॾींहं अवल असां वटि हिकिड़ो दिलख़राश ऐं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें ॿ फॉरेनर्स, हिकिड़ी फ्रेंच नेशनल ख़ातून ऐं हुन सां गॾु पोलिश नेशनल जेको मर्द हुयो, जेको साइकिलिस्ट जोड़ो हुयो, उन्हनि खां सिजावल बाईपास वटि हिकिड़ी फुर थी। 29/12/24 ते इहा फुर थी हुई, जंहिंजे अंदरि 3 नामालूम जवाबदार जेके हुया उहे पंहिंजा फेस कवर करे आया हथियारनि जे ज़ोर ते इन जोड़े खां, जेको साइकिलुनि ते सवारु हुयो, इन्हनि खां 2 अदद मोबाइल फ़ोन्स फुर करे विया। का ॿी शइ जे अलावा फुर न थी, फ़क़ति 2 मोबाइल फ़ोन जे अंदरि फुर थियूं। जीअं ई असांखे इहा इतला मिली, विदिन नो टाइम, विदिन फ्यू मिनट्स मुंहिंजी टीम बि उते पहुती, मां पाण बि उते पहुतुसि। जेको जोड़ो हुयो ज़ाहिरा लोकल लैंग्वेज सां, सिंधी या उर्दू सां नावाक़िफ़ हुयो, त उन्हनि सां कम्यूनिकेशन जो मसइलो आयो पिए। मां उते पाण पहुतुसि, उन्हनि सां कम्यूनिकेट कयोसीं, जेको जो प्रॉब्लम हो ॿुधोसीं, उन्हनि खे सम्झायोसीं, फिल फॉर सां नाकाबंदी कई ऐं तलाश स्टार्ट कईसीं कि इहे मोबाइल ऐं माण्हू अरेस्ट करे सघजनि। सभिनि खां पहिरियां असां उन्हनि जी FIR रजिस्टर कई, जेकी FIR नंबर 322 अंडर सेक्शन 397 34 PPC दर्ज कई वई। ऐं FIR दर्ज थींदे ई जेको कानून जो पहियो आहे उहो हरकत में अची वियो। रेड्स जो सिलसिलो शुरू कयोसीं, इंफॉर्मेशन बेस कार्रवाई कईसीं ऐं टेक्निकल जेके असांजा सोर्सिस हूंदा आहिनि उन्हनि ते बि असां फिल फॉर कार्रवाई शुरू कई। शुरू में कुझु इंफॉर्मेशन्स मिलियूं असांखे, जेके एतिरियूं क्रेडिबल न हुयूं, पर छो त इहो तमामु सेंसिटिव मैटर हुयो, छो त तमामु हसास मैटर हुयो, असां को बि क्लू वञणु न पिया ॾियूं। वी वर लीविंग नो स्टोन अनटर्न्ड इन दिस। टेक्निकल बुनियाद ते असांखे तमामु हिकिड़ो स्ट्रॉन्ग क्लू मिलियो। जेके फुर थियल मोबाइल फ़ोन्स हुया, उन्हनि मां हिकिड़े मोबाइल फ़ोन में हिकिड़ी सिम यूज़ थी। देन असां उतां पंहिंजी तफ़्तीश जो दाइरो अॻिते वठी वियासीं। जेको मोबाइल फ़ोन यूज़ कंदड़ माण्हू हुयो, जंहिंजे नाले जी सिम हुन में पई हुई, उहा हिकिड़ी ख़ातून जी सिम हुई। जॾहिं उन्हनि ताईं पहुतासीं त उन्हनि असांखे अॻिते पॉइंटेशन कई कि केरु शख़्स आहे जंहिंजे नाले ते इहा सिम रजिस्टर्ड आहे ऐं उहो केरु आहे। उन ताईं पहुतासीं, देन उन अॻिते पॉइंटेशन कई, उन ताईं पहुतासीं। फाइनली जेको इमरान ओबाड़े नाले सां हिकिड़ो जवाबदार आहे, उन जे घर ते रेड कयोसीं। उतां खां 2 जेके स्टोलन स्नैश्ड मोबाइल फ़ोन्स हुया, जेके तव्हांजे साम्हूं मौजूदु आहिनि, सोनी एक्सपीरिया जा फ़ोन्स, इहे अलहमदिल्ला रिकवर थिया। तफ़्तीश अञा ऑनगोइंग आहे। इन जे अंदरि कुझु माण्हू आहिनि जंहिंजा अञा बि असांखे नाला मिलनि था पिया। ज़ाहिर आहे इट्स ऑनगोइंग इन्वेस्टिगेशन, जवाबदार बि अरेस्ट थिया आहिनि। मज़ीद हिन खां कोर्ट सां ॻोल्ही करे रिमांड वठिबो, इनजी तफ़्तीश कबी, ऐं जेके बि मज़ीद हिन जूं डिटेल्स आहिनि उहे बि इंशाअल्लाह ताला जल्द अज़ जल्द तव्हां दोस्तनि सां शेयर कबियूं। इहा ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदुसि कि इहो तमामु हसास केस हुयो, तमामु इम्पॉर्टेंट केस हुयो, ऐं असां ईअं था सम्झूं जो असांजी ऐं असांजे डिपार्टमेंट जी इज़त जो सुवालु हुयो। जॾहिं इन क़िस्म जा केसिस थियनि था, स्पेशली फॉरेनर्स सां थियनि था, त इहे फॉरेनर्स ई असांजे मुल्क जा अलम बरदार थी करे ॿियनि जॻहियुनि ते वञनि था ऐं असांजे मुल्क जो जेको इमेज आहे उन खे साम्हूं आणनि था। जॾहिं फॉरेनर्स सां अहिड़ो को मसइलो पेश अचे थो त सॼी दुनिया में असांजे मुल्क जो इमेज ख़राबु थिए थो। इहा ॻाल्हि ज़रूरु ज़हन में रखणु घुरिजे कि दुनिया जी का बि कुंड कुड़च अहिड़ी न आहे जेकी क्राइम फ्री हुजे, जिथे ॾोह हुजे ई न। ज़ाहिर आहे जिथे इंसानु रहे थो, इंसानु जेको आहे हिकिड़ो सोशल एनिमल आहे, उते चङा माण्हू बि आहिनि ऐं चंद बुरा माण्हू बि आहिनि। क्राइम दुनिया जे हर कोने में हूंदो आहे। ज़रूरत इन अमर जी हूंदी आहे कि क्राइम खे थियण खां रोकिजे, अगरि थी थो वञे त उनखे फिल फॉर ट्रेस कजे। मूंखे तमामु ख़ुशी आहे, मुंहिंजी जेकी तमामु टीम हिते वेठी आहे, अंडर द लीडरशिप ऑफ DSP सजावल, इंचार्ज CIA SHO सजावल, SHO भठोरो, असांजो इंचार्ज IT, इन्हनि ॾींहुं राति हिकु कयो ऐं तमामु महिनत सां, तमामु नेकनियती सां अॻिते वधिया। ऐं इहो ई वजह हुई जो अलाह साईं असांखे जो समर ॾिनो ऐं असां कुझु ई ॾींहंनि में जेके हक़ीक़ी कल्प्रिट्स आहिनि उन्हनि ते ई पहुतासीं ऐं जेके जेन्युअन मोबाइल फ़ोन्स आहिनि जंहिंजूं IMEI नंबर्स FIR में मैंशनड आहिनि, उहे असां रिकवर करायासीं। जेको जेके सयाह जोड़ो आहे, उन्हनि सां मां राब्ते में आहियां। उन्हनि खे बि इंफॉर्मेशन ॾिनी आहे कि जी तव्हांजी असां जेकी ॾोह आहे उहो ट्रेस कयो आहे ऐं तव्हांजा मोबाइल फ़ोन्स रिकवर कया आहिनि। मुंहिंजी बल्कि उन्हनि सां वीडियो कॉल ते बि ॻाल्हि थी। मूं उन्हनि खे उनजा फ़ोन्स जेके आहिनि ॾेखारिया बि सही, तमामु ख़ुशि बि थिया पिए। ऐं सिंध पुलिस जो, सिंध जे अवाम जो, तव्हां सभिनी भाइरनि जो जेको हॉस्पिटैलिटी आहे, जेकी महिमान नवाज़ी आहे, हुनजा बि शुक्रगुज़ार थिया पिए ऐं तमामु ख़ुशि हुया कि उन्हनि जी जेके ॾोह आहे उहो ट्रेस थियो
ऐं इहा ॻाल्हि ज़रूरु ज़हन में रखणु घुरिजे असां सभिनी खे कि ॾोह जॾहिं थिए थो दुनिया में किथे बि थिए त एतिरो जल्दी ट्रेस अमूमी तौर ते ॾोह न थींदा आहिनि छो त अननोन हिकिड़ो केस हूंदो आहे, ख़बर न हूंदी आहे केरु ॾोह करे वियो आहे। उन ॾोह खे फाड़णु, उनखे ट्रेस करणु ऐं जेन्युअन गुड्स जेके आहिनि उहे रिकवर कराइणु, मां सम्झा थो अलाह साईं जी महिरबानी आहे जो असांखे कामयाबी मिली आहे। असांजे डिपार्टमेंट जो, असांजे ज़िले जो जेको असां ते हिकिड़ो दाग़ लॻी वियो, अलाह जो शुक्र आहे, अलाह जी महिरबानी सां ऑफिसर्स जी महिनत सां इहो असां धोतो आहे ऐं इन अज़म सां आहियूं, इहो वाइदो था कयूं तव्हां सां कि इंशाअल्लाह ताला पंहिंजे ज़िले खे, पंहिंजे सूबे खे, पंहिंजे मुल्क खे क्राइम फ्री कंदासीं ऐं जेके माण्हू ॾोह कनि था असांजे लाइ, इन मुल्क जे अवाम जे लाइ नासूर बणियल आहिनि, उन्हनि सां आहिनी हथनि सां निपटंदासीं। वॾी महिरबानी। थैंक यू।